नाज़रीन, सोशल मीडिया ते वीडियो वायरल थियण बाद डीएसपी गंबट जी अॻवाणी में पुलिस रेड करे जांच लाइ 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रिपोर्टर सलीम उजण मूजिबि खोड़ा में उजण बिरादरी जे सरदार जी बैठक ते डीएसपी गंबट हुबदार शाह जी अॻवाणी में तालुका गंबट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस काह करे 2 ॼणनि मियां नवीद ऐं मियां सगीर उजण खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। खोड़ा पुलिस मूजिबि कल्ह उजण बिरादरी जे ॿुट ॿधल माण्हुनि पारां कलेरी बिरादरी जे माण्हुनि खे धमकियूं ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण बाद जांच लाइ गिरफ़्तार कयो वियो आहे। वाज़े रहे त 15 ॾींहं अॻु खोड़ा जी सब्ज़ी मार्केट वटि कलेरी बिरादरी जे नौजवान आदम कलेरी खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो, जंहिंजी एफआईआर उजण बिरादरी जे 9 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कई वई हुई। वाक़े सबबि शहर में ख़ौफ़ हिरास वारो माहौल पखिड़ियल आहे ऐं झेड़े खे रोकण लाइ पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस पिकटूं पिणु क़ाइम करे छॾियूं आहिनि। होॾां सरदार मियां अली ॾिनो उजण फ़क़ीर सां राब्तो करण ते ॿुधायो त जिन जा नाला केस में दाख़िल हुआ उन्हनि जी ज़मानत थियल आहे। अॼु बेगुनाह पुलिस 2 ॼणनि खे खणी वई आहे, जॾहिं त असां कंहिं बि क़त्ल में मुलविस न आहियूं।